सिंध रेंजर्स कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते धारदार कार्रवाई कंदे शक जी बुनियाद ते ॿिनि ॾुआरियुनि खे गिरफ़्तार कंदे संदसि कब्ज़े मां गैर क़ानूनी हथियार, जाली सुञाणप कार्ड ऐं लाइसेंस हथ करे वरिता। कराची जे इलाइक़े मंज़ूर कॉलोनी ऐं लकी स्टार सदर में कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान राशिद महमूद अहवान ऐं हाजी बाबू ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो। संदसि कब्ज़े मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार, सिक्योरिटी गार्ड जी वर्दी, हथियारनि जा पुर्ज़ा, जाली लाइसेंस, सुञाणप कार्ड, मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। जांच दौरान ॾुआरियुनि एतिराफ़ कयो त 900 खां वधीक जाली हथियार जा लाइसेंस ठाहिया आहिनि। सिंध हाई कोर्ट कराचीअ में लाइन लासिस जी बुनियाद ते लोड शेडिंग ख़िलाफ़ अमीर जमायत इस्लामी मुनीर ज़फ़र जी दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो। सिंध हाई कोर्ट केस जी ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील खे चयो त लाइन लासिस जी बुनियाद ते लोड शेडिंग गैर क़ानूनी आहे। शहर में डिघी लोड शेडिंग अवाम खे सख़्त परेशान करे थी। सिंध हाई कोर्ट जमायत इस्लामी जे अमीर मुनीर ज़फ़र जी दरख़्वास्त रद्द कंदे चयो त लोड शेडिंग सां लाॻापियल मामिलो नेपरा ॾांहुं मोकिलियो वञे। अदालत नेपरा खे 1 महीने अंदरि शिकायत बाबति फ़ैसिलो करे MI2 खे रिपोर्ट जमा करण जी हिदायत कई आहे। राउंती कचे जे इलाइक़े में पुलिस ॾुआरियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कंदे 8 धाड़ेलनि खे मारण जी दावा कई आहे। DIG सखर मूजिबि मारिजी वियल 8 धाड़ेल सिंध ऐं पंजाब पुलिस खे मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हुया। हिन ऑपरेशन में सिंध ऐं पंजाब जा 20 खां वधीक इनाम याफ़्ता धाड़ेल ज़ख़्मी थिया आहिनि। ऑपरेशन में रेंजर्स ऐं इंटेलिजेंस जी मदद वरिती वई। राउंती कचे जे ऑपरेशन में 12 धाड़ेल मारिजी विया ऐं 1 पुलिस अहलकार शहीद थियो आहे। धाड़ेल सोभो उर्फ़ गोनू शर्क 13 खां वधीक केसनि में घुर्बल हो, जंहिंमें पुलिस अहलकारनि जी शहादत जा केस पिणु शामिल हुआ। अकबर उर्फ़ अकबरी शर्क खे 17 खां वधीक केसनि में घुर्बल हो। शाहनवाज़ उर्फ़ शाहू पोश मथां 50 लख जो इनाम रखियो वियो, जॾहिं त मारिजी वियल ॿियनि दहशतगर्दनि मथां केतिरा ई केस दाख़िल हुया। बीमार माण्हुनि खे हज कराइण बाबति सऊदी हुकूमत सख़्त पाबंदी लॻाए छॾी। मज़हबी मामलनि वारी वज़ारत मूजिबि हज पांधीअड़ा ऐं उन्हनि जी सिहत जा जाली तिबी सर्टिफिकेट जारी कंदड़ डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सऊदी वज़ारत सिहत जी हिदायतुनि मूजिबि साल 2026 जे हज पांधीअड़नि जी तिबी हालतुनि में कैंसर, दिलि, गुर्दा, फिफड़, जिगर, मिर्गी, ज़हनी बीमारियुनि समेत कमज़ोर सिहत रखंदड़ माण्हू शामिल आहिनि। इन खां अलावा ॿोराड़ी औरत हज न करे सघंदियूं। कानून जी ख़िलाफ़ वर्दी कंदड़ डॉक्टरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी, जॾहिं त सऊदी हुकूमत तरफ़ां हज दौरान मॉनिटरिंग टीमूं हाजियुनि जा सर्टिफिकेटनि जूं तस्दीक़ूं कंदियूं। पाकिस्तान रेलवे जो पहिरियों AI सिक्योरिटी सिस्टम रावलपिंडी रेलवे स्टेशन ते मुतारिफ़ करायो वियो। 180 खां वधीक कैमरा रेलवे लाइन, टिकट ऑफिस ऐं रावलपिंडी स्टेशन ते 24 कलाक निगरानी कंदा। सिक्योरिटी सिस्टम जो डेटाबेस पिणु आहे। रावलपिंडी रेलवे स्टेशन जे हर कुंड ते ख़ामोश पर अलर्ट सिस्टम मुसलसल निगरानी हेठि हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ अब्बासी पाकिस्तानी रेलवे जी तारीख़ में पहिरियों AI सिक्योरिटी सिस्टम जो इफ़्तिताह कयो। सिस्टम मैनेजर मूजिबि रेलवे खे हाणे 1 खां वधीक डेटाबेस फ़ैसिला करण जी ताक़त हूंदी। मुसाफ़िरनि जी ट्रैकिंग कंहिं बि पार्किंग लॉट खां शुरू थींदी। संदसि गाॾीअ जो MPR, संदसि तस्वीर ऐं चहिरे जो डेटा तेसीं ताईं हूंदो जेसीं ताईं हू रेल में सवार नथो थिए।